अस्सलामुअलैकुम या अली मदद मां एडवोकेट सलमा मुश्ताक भुट्टो लाड़काने खां मूंखे ख़बर पई त डोकरी जे हिकिड़े इलाइक़े में हिकिड़ी नंढड़ी जेका 5 सालनि जी आहे उन सां रेप थियो आहे। मां हिते पहुती आहे उन नंढड़ी वटि। तव्हां उन अजड़ी जी कंडीशन ॾिसो जेका हिन वक़्तु खट ते पई आहे। शर्म अचणु घुरिजे असांजे हद जे जेके SHOs आहिनि जेके इन वक़्तु मासूम ॿार जी FIR वठण लाइ तयारु कोन्हे। जेको चए थो जेसीं ताईं मेडिकल ॿुधाईंदी नंढड़ी ॾिसो हे नंढड़ी हिमल हिन वेचारी न्याणीअ सां कहिड़ी हालत आहे। हिन मासूम सां रेप थियो आहे ऐं रेप करण वारा जेका आहिनि रवायती जेको हिकिड़ो असां वटि हलंदो आयो आहे सिंध में त घर कारी करे भॼी वेंदा आहिनि। पोइ पुलिस प्रेशराइज़ कंदी आहे ठा कयो। हे मजबूर माउ पीअनि तां हिननि जी बेवसी हिन पीउ जे अखियुनि में पाणी ॿुधाए थो त अॼु बि जेके सिंध में इहे वाक़िया थियनि था हिननि जे पोयां कंहिंजा हथ आहिनि। हीअ नंढड़ी हिन वक़्तु मां सिंध वासियुनि खे हथ ॿधियास थी कयां। जीअं अलीशबा केस में असां तव्हां सभु हिकु थिया आहियूं उथो ॿाहिरि उथो निकिरो ॿाहिरि हिन मासूम जे लाइ कम से कम पंहिंजे फेसबुक स्टेटस ताईं आवाज़ बुलंद कयो। हे नंढड़ी हिन वक़्तु तव्हांजी मुंतज़िर हिन मासूम ॿार खे ॾिसो। हे नंढड़ी बस छा असां अहिड़नि दरिंदनि जे भउ खां पंहिंजा ॿार बंदि करे छॾियूं। पुलिस चए थी जेसीं ताईं मेडिकल रिपोर्ट अची चुकी आहे। डॉक्टर चए थी त बेबी सां रेप थियो आहे। पुलिस इंतज़ार में आहे तव्हां अचो ऐं असां पोइ था FIR कटियूं। हे नंढड़ी जो पीउ आहे तव्हां सां थोरो ॻाल्हाईंदो। अदा तव्हांखे सॼी सिंध ॿुधे थी ॻाल्हायो। मां चवां थो मुंहिंजी न्याणीअ सां जेको ज़ुल्म थियो आहे मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंसां कंहिं शइ जी बि का बि माना मदद हिमत ताईं न थी आहे। मुंहिंजी न्याणी आहे खट ते पई आहे। जंहिंखे चवां थो चवंदा डॉक्टरनि जूं रिपोर्टूं अचनि हीअं अचनि। सूबेदार चए थो जेसि ताईं मूंखे माना रिपोर्ट न मिलंदी मां माण्हू न त छॾींदुसि। मूं ते ज़ोर पियल आहे। मां ग़रीब आहियां हिन महिल मां बेरोज़गार आहियां। नंढड़ा बच्चा आहिनि काॾों जी करे काॾों जी मूंसां ख़ुदा करण मूंसां मदद कई वञे। नंढड़ी हिन वक़्तु बेड ते खट ते पई आहे। ब्लीडिंग हली रही आहे। कोई बि हिननि वटि लड़ी न आहे आयो। डोकरी जा जेके वस वारा चूंडियल असां तारिक अनवर सियाल साहब जन खे बि रिक्वेस्ट कयूं था त सर तव्हांजो इलाइक़ो आहे। हे पीपुल्स पार्टी जा वोटर आहिनि। असां पीपुल्स पार्टी जे नुमाइंदनि खे बि चऊं था औलाद वारा आहियो थोरो हर इशू खां हटी करे हिनखे ॾिसो। हिन वक़्तु हीअ नंढड़ी जेका आहे जस्ट 5 सालनि जी बेबी आहे। मां पूरी सिंध जे कानूनदाननि खे हथ ॿधी रिक्वेस्ट कयां थी त मूंखे घणी तकलीफ़ थींदी आहे जॾहिं मासूम ॿारनि जा वाक़िया ईंदा आहिनि। मूंखे हिमत न पई थिए त मां हिन घर में अंदरि घिरां ऐं हिन मासूम खे मां ॾिसां। मां वरी हथ ॿधी अर्ज़ थी कयांव त ख़ुदारा पंहिंजी फेसबुक ID था रखो। अदा हीलरो इरफान पुछे थो किथे अदी अदा हे डोकरी जो वाक़ियो आहे। जेके बि मुंहिंजा ॿाहिरि ॾिसनि था वीडियो खे शेयर कयो। अदा इमरान भट्टी हे डोकरी जो वाक़ियो आहे। नंढड़ी 5 सालनि जी आहे। नंढड़ी खे तव्हां ॾिसी सघो था। 4 ॾींहं थी चुका आहिनि। छोकिरी आहे ईअं वेठी आहे। चवनि था 4 ॾींहंनि में पुलिस कोई बि हिन वेचारी न्याणीअ सां कोई ताउन ई न कयो आहे। SHO चए थो त रिपोर्ट इंटीरियम रिपोर्ट डॉक्टर ॾेई चुकी आहे। रेप थियो आहे। मां सिंधी भाइरनि गैरतमंद सिंधी भाइरनि खे अर्ज़ु कयां थी एडवोकेट सोबिया मल्ला आदि अवां नवाब शाह जो तमामु वॾो नालो आयो। हिन न्याणी लाइ आवाज़ उथारियो। डोकरी में हे वाक़ियो थियो आहे। नंढड़ी 5 सालनि जी आहे जंहिंसां रेप कयो आहे। हिकिड़ो भरिसां किरियाने शॉप में सैयदा चवनि था उन रेप कयो आहे। पर सॉरी टू से ज़ानीअ जो को बि मज़हब या कंहिं बि ज़ात सां तालुक़ु न आहे। हिन वक़्तु उहो माण्हू सिर्फ़ु रेबेस्ट आहे ऐं क्रिमिनल आहे। अदा मुख्तियार मुगेरी बिल्कुलु महिरबानी करे हिन न्याणी लाइ आवाज़ उथारियो। नसीराबाद जी पूरी अवाम खे हथ ॿधी रिक्वेस्ट कयां थी महिरबानी करे पंहिंजी टीम समेत हिन न्याणी वटि पहुचो। नसीराबाद में छा पर सिंध जो कुंड कड़च में आवाज़ उथारियो। ऐं मां अली मोहम्मद खोसो उन जी टीम खे बि रिक्वेस्ट कयां थी त शदाद कोर्ट में आवाज़ उथारियो। बैरिस्टर अख्तर हुसैन जब्बार शेख खे मां अर्ज़ु कयां थी त सर प्लीज़ शाहिद हुसैन सूमरो खे अर्ज़ु कयां थी जीअं अलीशा शेख में केस में तव्हां असांजो साथ ॾिनो ईअं हिन मासूम लाइ बि साथ ॾियो ऐं मुंहिंजी वीडियो खे शेयर कयो। हाणे मां SHO ॾे वञी रही आहियां। जेकॾहिं मुंहिंजी FIR नथो करे त बिल्कुलु मां जेको आहे हिन नंढड़ी जी FIR पाण करे। कामरेड चए थो अदी असांजो साथी मोहसिन तव्हांजे पोयां बीठो आहे। बिल्कुलु अदा मोहसिन वारनि जी महिरबानी जिन असांखे हिन वाक़े जे लाइ इंफॉर्म कयो। ऐं मां जेको आहे वरी ॿुधायां थी त मां बिल्कुलु मदर आहियां। हीअ नंढड़ी मुंहिंजी माउ आहे। जिथे बि सिंध में किथे वाक़ियो थींदो मां वेंदमि। कामरेड फरहान खोसो प्लीज़ आवाज़ उथारियो। बिल्कुलु अदा हे डोकरी जो वाक़ियो आहे। महिरबानी करे वीडियो खे शेयर कयो। मां SHO डोकरी वटि वञण वारी आहियां हाणे कुझु देरि में।